मसलो थियो वरी जज चयो तो माना सुबह जो वरी सवेर हाजिरी हाने 7 बजे हिते 6 हां तो ए भाषा भानन जो वडो शहर आहे हिते रेंट ते मिलंदा रूम वठी 2500 खर्च थींदो भानन में वो कमरो खई मिले तो वठो भानन किथे ने कमरा 2000 पे किथे मिले ही कोन तो सिस्टम ही ना है हां पो यार पो यार कम के थींदो हां परेशान मथी तरीको नंबर 13 इस्तेमाल किया तो केड़ो तरीको 13 वरी तरीको 13 नंबर यो आए तो आयो ते हमरा वटे भाई आयो है ते इन एक जगह हां जेको खपायो हां तो का चाबी वठूदा असा डेडा पैसा किथे नु जगह वठंदा चुप त कर न बाकी तरीको नंबर 13 छाजो आ हल तुंजा तरीका गिची में न पावन हल Bang. It's the motherfucking Eagle Double G. Snoop Dogg. Oh, yo भाजी आ दिसो ओ यो हल्ला पैसा कोई मोर अरे पैसा के छडे आ हजा उम्र सारी सुनाते ही ना हां बाबा हां हां साल भाई केरा आयो आया तो तगा दिसना हां ओडियल को कमो थोर जरूरी अच्छा आयो दुबई सऊदी ना हां इनके जगह देखारी वठू कोई जगह ना हां अथई ना हां बाबा हां तो को हल बना से देखारी ओ नो वो ये कर चाबी दे चाबी हां वो जगह चल आया सागिया ना सबको तो घबराई ना अल्लाह खैर करे कर बाबा अरे बाकी थोड़ा मुफ्त जो शया रात में मिलती ये बंगलो में गाड़ी चाबी ए बंगलो नहीं है हाले हाले बंगलो यहाँ है करे जाहिल प्लीज सबर कराए सरक माशाल्लाह बंगलो अरे हल्ला ये चुप है अरे केड़ा को तरीका तेरा इस्तेमाल करी समझ में न तो अचे माशाल्लाह बंगलो आया हल्ला ये जो धीमे ने भागो नहीं देखा पूरा देखा रात मजेदार तुम लगा नलको लगला पानी मथे बाथरूम आए छा खपे वो तो सही है पर किए थींदो कि वठूं ता या जगह पैसा की अरे वठा ने रात रही दीदासी खबर ही छतो माना पंहिंजो कम कढी कड रखण विसरियो वॾो हरामी छोटी बच्ची हो क्या सवेर ॿुधाई मुंहिंजो मथो हेॾो थियो मुंहिंजो दिमाग़ सोचे सोचे मां कुल कम कोन करे तोखे ख़बर आहे हिकिड़े हमरा वापरी छा कयो हा बाबा मूंखे वञणो हुजे भाणनि खां काछे ॻोठ हा वापारी मंज़ूर लॻाई सुञाणी हो ॼाणो बाबा हिनखे रस्ते में मिलियो परेशान वेठो हुया मां चयो हाणे ॻोठ वञणो कीअं वञा पोइ सही छा कयमि मूंखे रस्ते में मिली वियो कुदरती हो मां चयो बाबा मूंसां गॾिजी हल यो हाँ मुझे मुझे ठगी खपाइणी आ माना वापरी जी ठगी खपाइणी हम जो घणे जो दिन मां लालच अच्छा बाबा तो के दी 40,000 में हे पार हे पता हे उरह ओ बुधई ओ बस देरी न कई ची वे गाड़ी जो तो खणी दो हली ओ सी मां पोया वेठ मां तो ड्रू 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 रास्ते में चांब प्यारी नारे ते बुधई ओ सी हली पोता गोठ ओता कते अदा पो वेगी पानी पियाई मां तो घर वेम थोड़ो बस चाह त्यारी मां जाम पीती मोटी आए मां मजो बा ठगी कोने रे चण खबर दी काछे जो माल अलाई किथे न शाम जो मोटदा अलाई केडी मेल खबर ही कोने जी हल बनी तो थोड़ो दिसुदा किथे किथे रुलाए आखिर पाण बेदार थी पियो ई बा मां वणा तो कारो थे मोह बानन गा तू चीनी में वे जे कम बकटे ई जे पीत मां
मना हाणे हिते बि उस्ताद इस्तेमाल की रात बात रही 13 नंबर ई होते सुबह जो पचा हम कढदासी से ओए सदा दी शा हाल हाल सुकून सा मजे हां मथे डॉक्टर ते मथो डॉक्टर मथे ते मथे समझे हां मथे हवा हल प्लीज सबर कराए वाली किथे अल्लाह चा कटू जाओ क्यों तो बस हाणे कम कढाओ थी कोंदा जी रुगो माण्हुनि खां बस जेको असां सऊदी में सभु खां नाज़ुक जगह असांखे लेवल अहिड़ो हुजे भले 1.5 किलो जो टाइल मार्बल है ओ भले वीआईपी हुजे इहो थोरो तोखे लख ॿ ॾींदासीं चाबी वठ चाबी वठ तो करे भले चयो चार कंदासीं ख़बर न आईंदा सलाह लॻंदासीं न हाजी महिरबानी ना हाजी को लख थोड़ा तारीख नंबर 13 महीने में आज खुश लगो तो थी पहले कम में उनके जो 8 ॾिनो जी ओह नो कौन है वो आउट थो त लख जो तो सुता जी दुखने सात थोड़ा हटे क्या मुझे जो माशाल्लाह अलग अलग ना बते